सुभान अल्लाह। इन बैतुल्लाह शरीफ जी दखिण ऐं ओभर वारी जेका कुंड आ न, इन कुंड में हिकिड़ो पत्थर लगल अथव, जे पत्थर जो नालो आहे हजरे असअद। छा? असअद आइन सा, अलफ सीन आइन दाल, असअद माना जोर बख्त वारो। पो इहो पत्थर माण्हू गुनहगारन जे हथ लगण जे करे इहो कारो थी वियो आहे। हाणे उनखे सॾींदा आहिनि हजरे असवद माना कारो पत्थर। मशहूर आहे हजरे असवद, कारो पत्थर। इन पत्थर जे लाइ मुंहिंजे मालिक करीम छा फरमायो आहे ॿुधंदो? तव्हां मां को माण्हू हिक ॿिए सां मिलंदो आहे, दोस्त हिक ॿिए में मिलंदा आहिनि, हथ हथ में मिलाईंदा आहिनि, मुसाफ़ो कंदा आहिनि, पर जॾहिं अल्लाह पंहिंजे पाननि सां मिलंदो आहे त हजरे असवद जे ज़रिए मिलंदो आहे। जेको माण्हू हजरे असवद जे हथ थो लॻाए त ॼण रब जे साॼे हथ ते हथ लॻाए। जे माण्हू हजरे असवद खे चुमी ॾिनी ते ॼण अल्लाह जे साॼे हथ खे चुमी ॾिनी। जेको हजरे असवद के चुमे ऐं ओडी मल जेका दुआ उन जे ज़बान मां उन जे दिल मां जेका सदा निकरंदी हटण खां अॻ में दुआ कबूल थी वेंदी। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हजरत सैयदना उमर फारूक आज़म काबे जो तवाफ पियो करे, तवाफ कंदे ऐं हजर असवद खे चुमी। रब जल असां सभिनी खे इहा सआदत नसीब करे। सुभान अल्लाह। भला जे पहुची न सघे न, रुगे परे खां हीअं इशारो करे चे बिस्मिल्लाह अल्लाहु अकबर, हथ सॼे हथ हीअं सिधो करे बिस्मिल्लाह अल्लाहु अकबर, पोइ हीअं करे। सुभान अल्लाह। इनके सरबो आहे इस्तिलाम। छा सरबो आहे? इस्तिलाम। जेकॾहिं काबे खे चुमियई या परे खां इस्तिलाम कयई त ॼण अल्लाह जे साॼे हथ खे चुमी ॾिनई ऐं अल्लाह जा ॿई हथ साॼा आहिनि। पोइ साईं फरमाइनि था त हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु काबे जो तवाफ करे ऐं हजर असवद खे छा कयो? चुमी ॾिनी। चुमी ॾेई ऐं चए थो या हजर अंतल हजर ला तनफा वला तदर। ए पत्थर, तू पत्थर आहीं, न नफ़ो ॾींदे न नुक़सान ॾींदे। खुदा जो कसम तोखे न चुमा हां, न चुमा हां जे मुंहिंजो मिठो मोहम्मद न चुमई हां, जे महबूब न चुमनई हां त मां बि न चुमाए हां, पर हिन जे लाइ तो चुमाए जो मदीने वारे मीर चुमियो। हाणे एसी ताईं त रिवायत सभु को बयान कंदो आहे, पर अॻिते रिवायत बयान करण खां कन माण्हुनि खे वरी विछूं खाईंदो आहे। हाणे अॻिते बि त रिवायत जा लफ़्ज़ आहिनि, उहा बि त पढ़ो न। जेॾी महिल हज़रत उमर इहे लफ़्ज़ चया त पुठियों मौला अली बचे पियो, हज़रत हैदर करार बचे पियो तवाफ में। जेॾी महिल हज़रत उमर चयो त ए पत्थर तू पत्थर आहीं, न नफ़ो ॾींदे न नुक़सान ॾींदे, न चुमाए हां जे मुंहिंजो मिठो मोहम्मद न चुमई हां। जेॾी महिल हज़रत उमर इहे लफ़्ज़ चया त हज़रत अली हक़ल कई, ओ उमर ही छा थो चवीं? मूं पाण मदीने वारे मीर खां ॿुधो हुयो। साईं फरमाइनि पिया त जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो, हजरे असवद ईंदो, इनखे ॻाल्हाइण जी ज़बान हूंदी, हजरे असवद खे ॿ चट हूंदा। पोइ जे माण्हू बिने खे हक़ सां चुमियो या इस्तिलाम कयो हूंदो, उन्हनि जी शाहिदी ॾींदो मुंहिंजा मौला ही टंडे जो काठियावाड़ी मूंखे चुमी वियो हुयो, हे चांजो, हे मुंसी, हे फलाणो, हे फलाणो मक्के में आया हुया, मूंखे चुमी विया हुया। हे मुंहिंजा मौला, ओ मुंहिंजा रब करीम, मां हजरे असवद शाहिदी थो ॾियां, फलाणनि फलाणनि मूंखे चुमी ॾिनी हुई। रब फरमाईंदो पाक पत्थर जन्नत खे चुमियो आहे, वठी इन पाण सां गॾाए जन्नत ॾे वञ।
ए उमर हे छा तो चई त नफ़ो कोन ॾींदो, हे नफ़ो न आहे त ॿियो छा आहे? हज़रत उमर चयो त जिते अली हूंदो उते को गुमराह थी न सघंदो। हक़ अली सां है, अली हक़ सां है, अल हक़ माल अली वल अली माल हक़। हक़ अली सां, अली हक़ सां, जिते अली हूंदो उते हक़ ई हक़ हूंदो।